पाकिस्तान के बाशऊर अवाम के एडवांस 14 अगस्त जूं मुबारकूं पेश कयां थो। पारां हकीम ज़ुल्फ़िकार अली सिद्दीकी समाजी अगवान लाड़काणो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं 14 अगस्त जी असां रबीउल अव्वल मल्हायूं था, त इन लिहाज़ सां असांजे पाकिस्तान जो ॾींहुं बि असांजो 14 अगस्त ख़ुशीअ जो ॾींहुं आहे ऐं आज़ादीअ जो ॾींहुं आहे। असां खणी मुल्की मफ़ाद जे लिहाज़ सां या मुल्की तकलीफ़ुनि जे लिहाज़ सां अलाका, पर जॾहिं 14 अगस्त अचे थी न त अज़ुको त असांजी दिलि दिमाग़ हिकु आज़ादी महसूसु थी करे ऐं इहा आज़ादी असांजी, इहा ई असांजी कामयाबी आहे। सो अवाम खे बि इहा ई अर्ज़ु आहे त पंहिंजा इहो हिकु ॾींहुं या ॿ ॾींहं 14 ॾींहं जेके असांजा पाकिस्तान जा मल्हायूं ऐं अल्हम्दुलिल्लाह असांजे सिंध जे लिहाज़ सां हर हिकु सिंधी पंहिंजो 14 अगस्त सुठो मल्हाईंदो आहे। हिकिड़ी इल्तिजा आहे मुंहिंजी त 14 अगस्त उन सां गॾु हिकिड़ो वणु, 2 वण, 3 वण बि लॻायो त इहो तव्हांजी यादगार बि थी वेंदी ऐं फैज़ बि मिलंदो। अल्हम्दुलिल्लाह साईं, मां हणिया आहिनि 2-3 वण हया आहिनि, पर इनशाअल्लाह ताला मां हणंदुमि। हिन टाइम ते मां बड़ जो हयो 2 साल अॻु में, ऐं उन खां पोइ मोरिंगा जेके सुहांजण जो आहे उहो बि हयो। उन खां पोइ 2-3 निम जा वण हया। उन खां पोइ असांजे दवा जे लिहाज़ सां असां में हूंदो आहे कंवार ॿूटी, माना नंढा नंढा ॿूटा इहे आहिनि। ऐं हिन दफ़े इनशाअल्लाह मुंहिंजो ख़्यालु आहे त लीमो इहो बि ऐं अंजीर इहो बि इनशाअल्लाह ताला कोशिशि करियो। इनशाअल्लाह बसि इहो आहे त पंहिंजा ग़म परेशानियूं ख़तमु करे हिकु ॾींहुं घटि में घटि 14 अगस्त तव्हां मल्हायो। जीअं असां रबीउल अव्वल मल्हायूं था, हिकु ॾींहुं मल्हायूं था ख़ुशीअ में, हे बि ख़ुशीअ में मल्हायो। हिकु ॾींहुं पंहिंजी परेशानी खे दूरि कयो, पंहिंजी तकलीफ़ खे दूरि कयो, पंहिंजे कारोबार खां दूरि थी ऐं मल्हायो। इहा असांजी कामयाबी आहे ऐं असां इहा आज़ादी ॾींहुं था मल्हायूं।